काफ़र भी मिलंदा उन्हनि सां तव्हांजो रवैयो ऐं ताल्लुक कीअं हुजणु खपे उन जा उसूल क़ाइदा ऐं ज़ाबितार बि क़ुरान में बयान गौर सां ॿुधो अल्लाह जे क़ुरान खे सम्झो ऐं वाइदो कयो त इंशाअल्लाह क़ुरान ते अमल कंदासीं दिल में पक्को इरादो कयो त क़ुरान ते अमल कंदासीं। मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो ए मञण वारो ए कलमे पढ़ण वारो ॿुधो मां रब जो तव्हांखे हुकुम ॾियां त तव्हां ज़िंदगी कीअं गुज़ारींदव। इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्न घणनि बदगुमानियुनि खां बचो। बदगुमानी खां इन बअद ज़न्न इस्मुन छो त के गुमान अल्लाह वटि गुनाह हूंदा आहिनि। तव्हां कंहिं में बदगुमानी न रखो। बदगुमान सम्झो था मिसाल को वाक़ियो थियो का ॻाल्हि थी अदा इहो फलाणे कयो हूंदो वा दलील को कोन्हे बस मुंहिंजी दिलि थी चवे बस तुंहिंजी दिलि ते जिब्रील लथो आहे तुंहिंजी दिलि खे को बलाए लथो आहे कीअं तोखे ख़बर पई भाई इहो फलाणे कयो हूंदो। अब मुंहिंजी मोबाइल गुम थी विया अदा इहो फलाणे कई हूंदी अब को दलील को ॾिठुई को शाहिद को न बस मुंहिंजी दिलि थी चवे इन कई हूंदी। इहा आहे बदगुमानी। फलाणो चोर हूंदो फलाणो मुंहिंजो बदगुआ हूंदो ही जेको नुक़सान मूंखे फलाणे पहुचायो आहे फलाणे मूंखे इल्मु कयो आहे फलाणे मूंखे तावीज़ हयो आहे फलाणे मुंहिंजी रोज़ी बंदि कई आहे ये मर्ज़ आहिनि या कोन अल्लाह तो फरमाए त ये बदगुमानियूं पंहिंजे मन मां कढो। हाँ जॾहिं तव्हां वटि को दलील हुजे सबूत हुजे शाहिद हुजे पोइ भली तव्हां उन सां फ़ैसिलो वठो वहिंवार वठो पर जेसी ताईं तव्हां वटि को दलील न आहे कंहिंमें बदगुमानी रखण इन बअद ज़न्न इस्मुन के गुमान गुनाह हूंदा आहिनि। अल्लाह वटि गुनाह हूंदा आहिनि। बदगुमानी खां बचो। पंहिंजे ज़ाल में बदगुमानी न रखो पंहिंजे भाउ में बदगुमानी न रखो पंहिंजे पीउ में बदगुमानी न रखो पंहिंजे ओड़े पाड़े वारनि में बदगुमानी न रखो। कंहिं बि मुसलमान जे लाइ तव्हांजे दिलि में बदगुमानी न हुजे तव्हांजो सीनो साफ़ हुजे। घर जा कमकार दुनिया जा लाइ जेॾीमहिल राति जो सुम्हो न त पंहिंजो सीनो साफ़ करे पोइ सुम्हंदा कयो। कंहिं बि मुसलमान जे लाइ तव्हांजे मन में बदगुमानी न हुजे। हसद कीनो बुग़्ज़ कावड़ ख़ुसूमत दिल में बदगुमानी न हुजे बल्कि सीनो साफ़ करे पोइ सुम्हो। ऐं जेॾीमहिल सुबुह जो उथो न त कंहिंजे लाइ बदगुमानी खणी निंड मां न उथो बल्कि पंहिंजा सीना साफ़ करे उथो। मोमिन उहो आहे जंहिंजो सीनो साफ़ हूंदो आहे। ईमान वारो उहो आहे जेको कंहिंजे लाइ दिल में खोट ऐं दिल जे अंदर बुग़्ज़ कीनो कुदूरत ॿियाई निफ़ाक़ मोमिन न रखंदो आहे। हाणे हिकिड़े माण्हू में बदगुमानी आहे अदा इहो मुंहिंजो सजण न आहे मुंहिंजो ख़ैरख़ाह न आहे वरी मिले अरे साईं भली करे आयो वॾो भाकुर पाए अरे साईं ख़ुशि त आई चङो भलो अरे एतिरा ॾींहं काॾे गुम थी वे मिलियो ई न सलाम दुआ ई कोन थो करी ऐं अंदर में इहा अथव मुनाफ़िक़त। इहो भाकुर मुनाफ़िक़त जो आहे। इहो मुनाफ़िक़ माण्हू आहे
ऐं काफ़र हुजे उन काफ़र खां मुनाफ़िक पुछड़ो आहे काफ़र त सौ सिधो काफ़र आहे न पंहिंजो अंदर विहारे कां ॿाहिरि ॿोली हंझ जी ॿाहिरि ॻाल्हाईंदो हंझ पकी वारी ॿोली ऐं अंदर में कारो कां वेठा इहो मुनाफ़िक आहे ऐं क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन जल शान फरमायो त मुनाफ़िक जहन्नम जे सब खां हेठे तबके में मुनाफ़िक हूंदा काफ़रनि खे जहन्नम मिलंदो पर काफ़र अञा मथे तबके में हूंदा माना घटि अज़ाब में हूंदा जेके मुनाफ़िक हूंदा न ये पुछड़े में पुछड़ो अज़ाब बुरे में बुरी बाहि जहन्नम जी जो अज़ाब मुनाफ़िकनि खे हूंदो बरंगा न थियो हिकिड़ो रंग दोस्ती आहे दुश्मनी आहे दुश्मनी समझो था न या मिट्टी पालेसी यातून हाउलाए बिवजह व हाउलाए बिवजह हिते अचे हिकड़े मुंह खणी अचे हुते वञे ॿियो मुंह खणी वञे हिननि सां हिकड़ी ॻाल्हि हुननि सां ॿी ॻाल्हि साईं फरमाइनि था बुरे में बुरा माण्हू मुंहिंजी उम्मत में इहे मुंहिंजी उम्मत जा पुछड़े में पुछड़ा माण्हू उहे आहिनि जेके ॿिनि मुंहनि वारा हिकड़नि सां हिकड़ो मुंहुं ॿियनि सां ॿियो मुंहुं समझो था न ॿ मुंहं समझो था न नाग बला बि ॿि मुंहीं हूंदी आहे ॿि मुंहीं हेॾो पकड़ी तो होॾो न भणी वठे ॿ मुंहां न पढ़जो साईं फरमाइनि था पुछड़े में पुछड़ा इंसान मुंहिंजी उम्मत जा उहे आहिनि जेके ॿिनि मुंहनि वारा बल्कि जेकॾहिं दोस्ती आहे त दोस्ती आहे दुश्मनी आहे त दुश्मनी आहे खोट न हुजे ज़ाहिर में दोस्ती अंदर में बदगुमानी अल्लाह जो कुरान असांखे इन ॻाल्हि खां मना फरमाए थो ऐं रब्बुल आलमीन जल शान फरमायो वला तजस्ससू हिक ॿिए जी जासूसी न कयो अरबी में जासूसी सरबो आहे असांजे सिंधी में वरी सरींदा न जाचूसी चे सां समझो था अल्लाह जो कुरान तो फरमाए त हिक ॿिए जी जाचूसी न कयो लिकी ॻाल्हियूं ॿुधो हिकिड़ो माण्हू मोबाइल खोलियूं पंहिंजो मैसेज थो पढ़े तव्हां वरी हेॾो पासे ॾिसो को खत ॾिए भाई मुंहिंजो खत पहुचाइजे वो खत खोले पढ़ो भाई खत तो अमानत आहे खोलण हराम आहे जेको पराओ खत खोले पढ़े तो क़यामत जे ॾियारे दोज़ख जी बाह में शीहो पघराए उनजे हथ में पिंडियो जासूसी न कयो लिकी कंहिंजे पंहिंजो कोट खां या दरवाज़े खां बि कनाई अंदरि छा था ॻाल्हाइनि पिया के ॿ ॼणा पाण में कचहरी कनि था हे वरी ॿाहिरि कन ॾींदो वतंदो इहा जासूसी करणु अल्लाह जो कुरान तो फरमाए वला तजस्सू हिक ॿिए जी जासूसी न कंदा कयो कुरान जो हुकुम क़बूल आहे के कबूल अल्लाह जा मानो अल्लाह जो हुकुम आहे हे के पीर फकीर या के फकीर दुर्वेश जी ॻाल्हि न आहे हे अल्लाह जो कलाम रब जो फरमान अल्लाह जो कुरान तो फरमाए त तव्हां हिक ॿिए जी जासूसी वला यग़्तब बअदुकुम बअदा तव्हां मां हिकिड़ो ॿिए जी गिला न करे हिक ॿिए जी गिला न कयो गिला चाहे के माण्हू जे परपुट अहिड़ी ॻाल्हि करणु जो उहो ख़ुदि साम्हूं अचे त चुप थी वञे उनखे ॻाल्हि ॾुखी लॻे
इया पराई गाल करण, पराई प्रचार करण, पराई बुराई बयान करण के में ऐब के में खता है। हर इंसान ऐबदार तमा में को हिकड़ो मानू थी बुधाए तो मुंह में को बे कोने जी ऐबन का इंसान आजू कोने हर इंसान ऐबदार बियन जा ऐब वो फोले जेको खुद ऐबन का आजू हुजे न सिंधी में चवंदा आहिनि त पंहिंजो मैं के पे चवे रिड त हलड़ी बूथ कारी जी मुंहिंजो बूथ कारो नज़र अची तो तू सॼी कारी लॻी पई वो नज़र नथो अचे सुभान अल्लाह ये जो बूथ कारो नज़र अची तो वञे कंहिंजे कपिड़े ते हिकिड़ो दाग बि नज़र अची तो वञे ऐं पंहिंजो जेको जिस्म सॼो दागदार लॻो पियो उहो नथो नज़र अचे अल्लाह तो फरमाए त तव्हां हिक ॿिए जी ऐब न खोलींदा कयो, हिक ॿिए जी गिला न कंदा कयो। कुरान तो फरमाए अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अखीहि मैतन फकरहतुम छा तव्हां खे इहा ॻाल्हि वणंदी त पंहिंजे मोल भाउ जो गोश्त चबाड़े खाओ इहा ॻाल्हि तव्हांखे वणंदी अल्लाह पुछे थो अयुहिब्बु अहदुकुम तव्हां मां कंहिंखे इहा ॻाल्हि वणंदी ऐं याकुल लहम अखीहि पंहिंजे भाउ जो गोश्त चबाड़े खाए इहा ॻाल्हि वणंदव फकरहतुम तव्हांखे ॻाल्हि ॾुखी लॻंदी वणंदी कोन केर आदम कोरा जेको भाउ जो गोश्त खाईंदो अल्लाह पनाह में रखे कंहिंजो भाउ मरी वियो हुजे लाश पियो हुजे को अचे हुनजो छुरी खणी हुनजो गोश्त पटे भाउ जे लाश मां गोश्त पटे ऐं खाए कंहिंखे इहा ॻाल्हि वणंदी इहा ॻाल्हि सुठी आहे कंहिंजो गोश्त खाइणु भाउ सॻे जो गोश्त खाइणु सुठी ॻाल्हि आहे रब फरमाए थो इहा ॻाल्हि तव्हांखे ॾुखी लॻंदी न वणंदी फकरहतुम तव्हांखे मठियां लॻंदी नापसंद ईंदी को बि इंसान पंहिंजे भाउ जो गोश्त न खाईंदो अल्लाह तो फरमाए जेका पराई गिला था कयो पराई परपुट शिकायत था कयो सो ईअं आ ॼण पंहिंजे भाउ जो गोश्त था खाओ ही ज़ाहिर ज़रूर गोश्त कोन खाईंदो पर जेका गिला है न पराई मज़ा वठी को खाइनि था मज़ा वठी चार ॼणा वेंदा न फलाणो वारे कीअं ने ख़बर फलाणे जी ताड़ी ते मिलाए गिला बि कंदो ताड़ा मिलाईंदो टक ॾेई साईं फरमाइनि था अल ग़ीबतु अशद्दु मिन ज़िना पराई गिला करण ज़िना खां बि बुरो फेल ज़िना करे ज़िना के वो बुरो गुनाह आहे पराए नंग में रुगे बुरी नज़र विझे सो बि वॾो गुनाह जे ज़िना थो करे उन खे जहन्नम जे बाहि जे खैया वारे खूह में जलायो वेंदो 500 साल जो पंध ऊनो आ गहरो आ खूह जो सखजो गैया उन जो नालो आ कुरान जो फरमाए अदाउ सलात वत्तबउ शवात फसौफ यलकौन गैया जन नमाज़ूं ज़ाया कयूं नमाज़ूं न पढ़ियूं जन ज़िना कयूं इन्हनि ॿिन्ही तबक़नि खे दोज़ख जे गैया वारे खूह में उछलायो वॾो पत्थर खणी ऐं गैया में उछलाइजे न हीअं खूह में उछलाइजे त उन खे तरे ताईं पहुचण में 500 साल लॻंदा मिसाल हीअ लठा ज़मीन खां 4 फुट 5 फुट ऊची आहे
सेकंड हिकिड़ो लॻो त इहा ज़मीन ते वञी किरी पर हिकिड़ो वॾो गरो पत्थर खणी गैया जे पग खां ही हेठि उछलायो खूह में उछलायो पियो वेंदो 500 साल लॻंदसि उन तरे में पहुचंदे इहो सॼो दोज़ख जी बाहि सां भरबो जहन्नम जी बाहि उन में भड़काई वेंदी हिकिड़ा बेनमाज़ी ॿिया ज़ानी इन्हनि ॿिन्ही तबक़नि खे उछलायो वेंदो इन गैया जे खूह में क़ुरान सचो आहे क़ुरान बरहक आहे वमन अस्दक मिनल्लाहि क़ीला केरा जेको अल्लाह खां वधीक सचार हुजे रब सभिनी खां वधीक सचार रब जो कुछ कुरान में लिखियो आहे कुरान में कूड़ न है सच ही सचो आहे हक भी हक आहे रब तो फरमाए थे के बेनमाज़ी हिन जेके ज़ानी हिन उन्हनि खे गैया वारे खूह दोज़ख जे में उछलायो वेंदो पर इन गिला करण जो गुनाह पराई गीबत करण जो गुनाह ज़िना खां अञा वधीक बुछड़ो आहे ज़िना खां गिला जो गुनाह अञा घणो सज़ा अज़ाब ज़िना जे अज़ाब खां गिला जो अज़ाब अञा वॾो आहे समझो था ऐं अजीब ॻाल्हि आहे जो हिकिड़ो बदकार माण्हू लुच माण्हू चोरी कंदो लिकी लिकी ज़िना कंदो लिकी लिकी शर्म थींदो गुनाह जो कम आहे अबे खे ख़बर न पए भाइरुनि खे ख़बर न पए दोस्तनि खे ख़बर न पए लिकी लिकी कंदो बद किरदार फासिक माण्हू बि ज़िना लिकी कंदो ऐं हे होटल ते वेही सरे आम ज़िना खां बुरो कयो मस्जिदुनि में वेही मस्जिदुनि में मूंखे हिकिड़े माण्हू चयो साईं तव्हां मस्जिद नबवी में मूं तव्हांखे ॾाढो ॻोल्हियो मदीने शरीफ़ में तव्हां नज़र न आयो मां हुयुसि पर हिकिड़ी कुंडड़ी में वेठो हुयुसि असां सॼो ॾींहुं तव्हांखे ॻोल्हियो नज़र न आयो मुंहिंजो इहा मुंहिंजे दिलि खां पुछो त मां छो लिकी वियो आहियां छा ॻाल्हि मुंहिंजो हिकिड़ो पीर साहिबु आहे नालो न खणबो नालो खणबो त गिला थींदी आहे तव्हां उनखे ॼाणो सुञाणो नथा हिकिड़ो माण्हू करे थो चवां इहा गिला न आहे नाए बनाए का ॻाल्हि कजे त पोइ इहा गिला पीर आहे मदीने शरीफ़ में मस्जिद नबवी शरीफ़ में मूंसां मिलियो अच्छे ॻाल्हि शुरू की थी फलाणो पीर हीअं फलाणो मौलवी हीअं फलाणो हीअं फलाणो उहो फलाणो मूं ज़मज़म जो पाणी घुरायो फ़क़ीर खे चयो 2 गिलास भरे हिकिड़ो मूं जॾियो ॿियो हिनखे ॾिनो मुंहिंजे ज़मज़म चई मूंखे रोज़ो मूं चयो तूं हलाल पाक पाणी ज़मज़म जो उहो नथो पी ऐं सॻे भाउ जो मुअल भाउ जो गोश्त वेठो त रसूलुल्लाह जे हरम में जो तूं पी रही मुरीदनि खे इहो फैज़ ॾींदे तोखे शर्म नथो अचे जो तूं अल्लाह जे रसूल जे हुज़ूरी में वेही हेॾी गिला कई थी मूंखे बि गिला में तो शरीक बनायो तूं मुंहिंजे नबी जे साम्हूं कंधु कहिड़ो खणंदे जवाब कहिड़ो अल्लाह हलाल पाणी आहे ज़मज़म जो पाक पाणी आहे दुनिया सिकंदी आहे त ज़मज़म पियो मुंहिंजो तूं ज़मज़म नथो पी ऐं भाउ मुअल जो गोश्त हराम वेठो थो मस्जिद में कुझु हराम हया को शर्म तोखे अचे थो कावड़जी वियो मुंहिंजो कावड़जी वञी त हुको कावड़जी वियो तुंहिंजी यारी का मां ईअं भलो आहियां हक़ चवंदे यार रुसे त भली रुसे जे कंगो ॾींदे वार खुसे त भली खुसे
वार जो कंकोड़ी ते वार खुसे तो भली खुसे हक चवंदे यार रुसे तो भली रुसे सुभान अल्लाह अने मां तो के चवा सही सही बिस्मिल्लाह सही बिस्मिल्लाह तू एडो गिला करी दिल में मां तुझी खुशामद कया चापलूसी कया तो मां भी मुनाफिक थिस अल्लाह जो हिते माण्हू अचे तो गुनाह मेटण जे लाइ गुनाह बख़्शाइण जे लाइ ही दरवा मुस्तफा जो दर जिते गुनाह माफ़ी वठबी ऐं हिते अची तूं गुनाह करी त पोइ कहिड़ी जाइ आहे जिते तूं वञी नेकी जा कम कंदे वरी हिकिड़ो ॿियो पीर मूंखे मिलियो असां बुरादरी जेका पीर जेके अॻुवान आहिनि ॿियनि जा लेखा ई नथा पिया आहिनि मां तो चवंदे पीरनि जो इहो हाल आहे त मुरीदनि जो हाल छा हूंदो मूंखे चई हज़रत साहब आप पिंडी आए थे तो हाँ मैं आया वहाँ जलसा था पिंडी में मैं आया था अब वो फुलां नालो कहीं फुलां के पास आए थे तो हाँ उसके पास आया वो तो ऐसे वो तो ऐसे ऐसे वो तो ऐसे शुरू थी मुंह ये बाह में हाथ में जोर से पकड़े मुझे तुझे शर्म नहीं आती वो बंदा इधर बैठा है वो फुला सफ में उधर बैठा है मस्जिद नबवी शरीफ उसको रूबरू क्यों नहीं कहते हो तुम ऐसे हो तुम ऐसे हो तुम अल्लाह के रसूल की हुजूरी में खड़े होकर उसकी गिला कर रहे हो और उस गिला में मुझे भी शरीक कर रहे हो तुझे शर्म नहीं आती छंटे एड़ी पट्टी कुछ खुदा कर मदीने वाले साईं जे हरम में भी तू बुराई गिला तू करे वो माण्हू हिते वेठो आहे वो पीर साहब मेज़बान हो जे मूंखे दावत ॾिनी वो हिते वेठो मुझे तो के चवणो आहे उन खे चओ न मूंखे छो थो चवे तोखे इख़्तिलाफ़ आहे त उन सां रूबरू ॻाल्हि कर न रूबरू भाकुर पाए मिलंदा मुझे दा इहे ॻाल्हियूं ॾिसी मां हाणे मस्जिद नबवी शरीफ में कुंडली वठी वेंदो आहियां जेके वरी मूंसां सिंधी पंहिंजे मुल्क जो माण्हू मिले ई न जो तो मिले त मदीने वारे साईं जे हुजूरी में वेही पढ़ाई गिला था कनि अक्सर माण्हू मूं ॾिठो आहे उहो दर मक्को ऐं मदीनो जिते गुनाह जी माफ़ी वठबी आहे माण्हू उते वञी गुनाह था कनि ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे जो माण्हू इन खे गुनाह सम्झनि ई नथा गिला के पराई गिला के गुनाह सम्झनि ई नथा इहो कहिड़ो गुनाह आहे पुट मरंदे त पोइ ख़बर पवंदी त गुनाह आया सवाब अल्लाह जे हुजूरी में वाहिदुल क़हार जे अॻियां जॾहिं पेश थिबो त पोइ ख़बर पवंदी इहो गुनाह आया सवाब ही क़ुरान आहे न रब जो अल्लाह जो कलाम है ना रब तो फरमाए पराई गिला न कयो जे गिला कयो ता इए आ जे मोल भाव जो गोश्त खाईंदा ऐं गिला जा ॾाढा बुरा नतीजा निकिरनि था गिला जा जेके असरात आहिनि मिसाल तुंहिंजो नालो छा आहे अली गौहर मुझसे मोहब्बत रखे तो मैं अली गौहर से मोहब्बत रखा है ना अली गौहर जी मुझसे मोहब्बत हिकिड़ो माण्हू अचे मूंखे चए थो साईं अली गौहर तव्हांजे लाइ ही ॻाल्हि थी ज़रूर मुंहिंजी दिलि में थींदो यार मां हिन खे हेॾो चाहियां मां हिन खे एतिरी इज़त ॾियां ही मुंहिंजे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे उनजो नतीजो असर कहिड़ो थींदो जेका असांजी मोहब्बत हुई उन में कटर पइजी वेंदी दूरी पैदा थींदी नफ़रत पैदा थींदी जुदाई पैदा थींदी त इहा गिला जेका आहे इहा मोहब्बतुनि जी कैंची आहे ज़ाल खे मुड़ुस खां छिनंदी आहे भाउ खे भाउ खां जुदा कंदी आहे गिला दोस्तन के दोस्तन का जुदा कंदी आहे ये जेतिरा बि झगड़ा हिन दुनिया में फसाद आहिनि खून रेज़ियूं आहिनि क़त्ल आहिनि इन्हनि जो तव्हां पेरो खणो न त पेरो खणंदो त इन्हनि सभिनी झगड़नि जो बुनियाद गिला आहे हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि ॿिचापड़ा
बुर बुर छेड़ा जंग मचे सुभान अल्लाह उहे वञी ॻाल्हियूं कंदा फितने जी बाहि खे भड़काईंदा कखनि जी बाहि उजामण ते हूंदी न वरी जे कख विझंदो त वरी भड़को खाईंदी न काठियूं सुकल विझंदो त वरी भड़कंदी न पोइ उन में ॿारनि जेतिरो विझबो तेतिरी बाहि मचंदी ये बाहि मचाइण वारा अथव तव्हां बि कन खोले ॿुधो मता सुभाणे तव्हां वटि वञे अरे भाणे त हीअं पियो तुंहिंजे लाइ चए समझो थी उतां जो सॼण न आहे उतां जो दुश्मन ऐं यकीन ॼाणो मां तव्हांखे मस्जिद में कसम सां थो चवां त जेको न तव्हां वटि अचे ॿिए जी गिला थो करे पक सम्झो थी तव्हांजी गिला वरी ॿियनि सां माण्हू सुठो न आहे सुठो हुजे हा त जुदाई वारियूं ॻाल्हियूं न करे हा सुठो हुजे हा त छिनण वारियूं ॻाल्हियूं न करे हा मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत में सुठा माण्हू उहे आहिनि जेके विढ़ियलनि में सुलह कराईंदा साईं फरमाइनि था ॿिनि विढ़ियलनि खे सुलह कराइण जे लाइ कूड़ ॻाल्हायो त कूड़ बि इबादत में शराब हूअ कूड़ ॻाल्हाए त कूड़े ते अल्लाह जी लानत आहे पर ॿिनि खे ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाए त कूड़ बि इबादत आहे सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ॿिनि मुस्लमाननि विढ़ियलनि में सुलह कराए त 20 हजनि जो सवाब घणा हज 20 यार मुंह में फार्म भरायो पंहिंजे घरवारी जो ऐं छोकिरे जो कुणो कोन निको 4 लख रुपया हज 4 लख रुपया हज जी टिकट अञा जे प्राइवेट त 5 लख 8 लख ताईं 4 लख भरियो त हिकिड़े हज जो सवाब पर ॿिनि विढ़ियलनि में सुलह करायो हिकिड़ो न 2 न 4 न 5 न 20 हजनि जो सवाब पर सुलह वारा तमाम छोरड़ा ठाहिण वारा तमाम छोरा ड्राहिण वारा किबला सैयद फरमाइंदा त ज़मीन जो जेसी खातो न थिए ज़ाल जो जेसी निकाह न थिए रिश्तो कयो था न केसा जेसी निकाह न थिए ऐं ज़मीन जो जेसी खातो न थिए तेसी ॻाल्हि न कजो केसा छो त इन ॿिन्ही कमनि जे ठाहिण वारा थोरा को बजणा पाण में ठहनि को मिटी माइटी थिए त ठाहिण वारा थोरा ड्राहिण वारा बेशुमार साईं फरमाइनि था त मेराज वारी रात मां जन्नत में वियुस बेहश्त पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जॾहिं जन्नत जे दरवाज़े ते पहुतुस न बेहश्त जे दरवाज़े ते त जन्नत जे दरवाज़े ते लिखियो पियो त हिन घर में 2 माण्हू दाख़िल न थींदा अल्लाह ताला जन्नत जे दर ते लिखाए छॾियो त हिन जन्नत में घणा माण्हू 2 माण्हू जन्नत में न वेंदा बेहश्त में 2 माण्हुनि जो हिस्सो ई न आहे हिकिड़ो जेको बेग़ैरत आहे पंहिंजे नंग न्याणियुनि जो पंहिंजे बच्चनि जो ख़्याल न रखे काॾे आई काॾे वई पंहिंजे नंगनि जो में गैरत न रखे इहो बेग़ैरत माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो ऐं ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था जन्नत जे दर ते रब लिखाए छॾियो आहे ला यदखुलुल जन्नत क़त्तातुन चुगलखोर जन्नत में दाख़िल न थींदो चुगलखोर जन्नत में दाख़िल न थींदो चुगलखोर जन्नत में दाख़िल न थींदो चओ केर चुगलखोर ॿियो बेग़ैरत ऐं चुगलखोर ये 2 माण्हू जन्नत में दाख़िल चुगलखोर पीरनि वटि वॾेरनि वटि
अमीरन ऑफिसरन वट एड़ा मानू चमचा हुंदा है कोई वनी खबरूं ॿुधाईंदा वनी सगड़ी के सोरींदा को झगड़ो थे को फसाद थे को पाण में इख्तिलाफ पैदा थे तो खुश थे तालियूं वजाइनि साईं फरमाईंदा ये मानू जन्नत जी खुशबू भी नसीब न थींदा जेके हुजूर अलैहि सलाम फरमायो तो ज़ाल ऐं मुड़स जे विच में जेको जुदाई विझे भाव ऐं भाव जे विच में जेको जुदाई विझे हबीबन करीमन फरमायो तो इहो जन्नत जी खुशबू सिंघी न सघंदो ऐं जन्नत जी खुशबू 500 सालन जे पंध ते महसूस थींदी 500 साल परे दरवाज़ो हूंदो न जन्नत जो हितों को लंघंदो 500 सालन जे पंध खां खुशबू जन्नत की महसूस सुरहाना जन्नत में अंदर पर इहो मानू खुशबू भी सिंघी न सघंदो ज़ाल मुड़स के वेड़ाए भा के वेड़ाए समझो था अल्लाह ताला तव्हां सां सभिनी के एड़न खबीसन का बचाए आमीन एड़न दुश्मनन का रब बचाए आमीन रब करे शलही मोहब्बतूं कायम आमीन तव्हां मोहब्बत में जा आया आमीन ई मां मोहब्बत सां तव्हां का के ॾिसां वेठो तव्हां सां मोहब्बत में एड़ो माण्हू अचे विच में जेको नफ़रत विझे दूरी विझे हिक ॿिए खे छिने साईं फरमाइनि था त इन्ने माण्हू के जन्नत जी सुरहान रब नसीब न कयो ज़ाल मुड़स पाण में ॾाढा ख़ुशि आहिनि प्यार मोहब्बत सां पर का ये वरी मायूं अचे ख़बरूं ॿुधाईंदियूं माई खे मर्द खे ज़ाल मुड़स जे विच में जुदाई विझे भाव के हिक ॿिए खां धार करे हबीबन करीमन फरमाया ये जन्नत में वींदा त न पर जन्नत की खुशबू भी न माणी मुअर्स पे कयो तो दुनिया में जेतरा भी झेड़ा आहिनि फितना आहिनि फसाद आहिनि दंगा आहिनि कौमुनि में बरादरियुनि में पंजन में परावन में इन्हनि सभिनी जो बुनियाद अथव गिला कंदा नफ़रतूं वधाईंदा झेड़ा मचाईंदा चुगलखोर माण्हू जे इहे चुगलखोर माण्हू विचों हटी वञनि त मुल्क सॼो मनीर थी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोना हबीब ही तव्हां क़ुरान ॿुधो वरी अचो त मदीने वारे साईं जूं ॿ टे हदीसूं सोना हबीब था फरमाइन इयाकुम वज़न्न बचो मुझा उम्मतियो बचो बदगुमानियुन खां बचो फ़इन्न ज़न्न अकज़बुल हदीस सब खां कूड़े में कूड़ी गाल थव बदगुमानी बुरे में बुरो कूड़ बदगुमानी दिल में जेका नफरत पैदा कंदी आ बदगुमानी आ साईं फरमाइनि था वला तजस्ससू मोमिनो हिक ॿिए जी जासूसी न कंदा कयो हिक ॿिए जा ऐब न खोलींदा कयो वला तहासदू हिक ॿिए में हसद न रखंदा कयो कंहिंखे इज्जत मिली कंहिंखे गाड़ी मिली कंहिंखे अच्छा कपड़ा मिलिया कंहिंखे माल मिलियो कंहिंखे पुट मिलिया कंहिंखे ज़र मिलियो ज़ेवर मिलियो
या सब अल्लाह जी अता है। साईं तू सुभान तोखे चारो नाहे चवण किथे वसंदड़ शहर बैरान करी किथे वसाई वाहण कनखे तान नदी हिक दमड़ीअ जो कनखे माया नी पियो मण कनखे पाली पालकिन में कनखा पीहाई पाण कनखे बे कन नी हिक बकरीअ जी कनखे धणी नी पियो धण तेलाऊं ताण था डकन लिंग लतीफ जा। वाह सोना लतीफ तेलाऊं ताण था डकन लिंग लतीफ जा। रब जा फैसला है के इज्जत जे दौलत जे माल जे के पुटन जा जोड़ा जोड़ा जे के रुगे न्याणियों जे के संड बनाए छड़े के बाग बंगला जे के माड़ियों मिल्कियतूं जे कनके पेट भरण जे ला सिकाए छड़े नका रोए रब वारी नका खिले खीर वारी के मुझे रब जा फैसला है। मुझा दोस्तों जेके बादशाह बनाए मर्जी वारो जे बादशाह के पेन बनाए मर्जी वारो कल तई वजीर आजम हुयो फौज